नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सलात शरीफ पण असा उम्मतन जे मथा हक आहे ऐं लाज़िम आहे त इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक ते बुधऊं त असा भी जेका दो सलात शरीफ पढ़ूं। मुख्तसर इहो आहे त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जो नालो जने बुधऊं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाइज में नालो साईं जो अचे थो असा जे ज़बान ते फिल फोर जारी थी वने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह तबारक व तआला फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह दा मलाइक सगोरा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा रहमत मोकलन था। खुदो मुसलमानों अल्लाह तबारक व तआला फरमाए ईमान वारो तहां भी मुझे आखिरी नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सलातो सलाम पढ़ंदा कयो। इन्ही जे करे मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको मुझे मथा सुबह ऐं शाम जो दुरूद शरीफ पढ़े थो यानी 10 दफा शाम जो पढ़े 10 दफा सुबह जो पढ़े क़यामत जे ॾियारे आमिना जे लाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी सिफारिश उनखे नसीब थी। ऐं जेको दुरूद नथो पढ़े आमिना जे लाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पिटल जिब्राइल अमीन जो भी पिटल खुदो मुसलमानों कलमे वारो अल्लाह जे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े मर्तबे मिंबर ते चढ़िया पेरे डाके ते कदम मुबारक रखियूं फरमायो आमीन। बे डाके ते कदम मुबारक रखियूं फरमायो आमीन। टे डाके ते कदम मुबारक रखियूं फरमायो आमीन। साहबा कराम पुछा कई अल्लाह जा सोना दिलबर नबी अज असा अजीब वाक़ियो ॾिठो आ पहिरों तव्हां कॾहिं बि इहे अल्फाज कोन फरमाया अज हमारी ज़बान मुबारक ते आमीन जा अल्फाज जारी थियनि था पिया। अल्लाह जे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा साहबियो जॾहिं मां पहिरें डाके ते कदम मुबारक रखिया जिब्राइल अमीन आयो अल्लाह जा सोना नबी अल्लाह जा दिलबर नबी हलाकी बर्बाद वो शख्स थे जे जेका सो ज़बान मुबारक ते जे कन ते अल्तवा जो नालो अचे ऐं उन जे ज़बान मजा दुरूद न निकिरे हलाकी बर्बाद। साईं फरमा आमीन। हिकु दफ़ो दुरूद शरीफ पढ़ण असां जे मथां फर्ज़ आ। बोलने आसा दुरूद पाक पढ़ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हिकड़ी रिवायत जे अंदर अचे थो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जो ॾियारो थींदो हिकड़ो अहिड़ो शख्स हो जेके मलाइक सगोरा जन्नत दांगे जो वञनि था पिया। आमिना जे लाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो अल्लाह जा नबी मां सुञातो अव्हां जो फलाणो उम्मती अव्हां जे उम्मती के मलाइक सगोरा गेलो वञनि था पिया। आमिना जे लाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां डोरी उन जे पुठियां पहुंदुमि मलाइकनि सगोरनि खे तुम हिते रोकियोसि। यादि रखो मुसलमानो मलाइक सगोरा अर्ज़ कंदा ए असांजा हबीब नबी असांखे त अल्लाह जो हुकुम आ। ॿुधो मुसलमानो तो ही असांजो उहो महबूब नबी आ पूरी कायनात अल्लाह के राज़ी करण जे लाइ कोशिश करे पई पर अल्लाह तबारक व तआला फरमायो वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा। ए मोजा सोना नबी ए मोजा दिलबर नबी अल्लाह तोखे राज़ी कर हुकुम कर साईं जो हिसाब वराए थी
मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की परख कढदा वा उन जे ना अमाल नामे में रखदा आलिम सगोर लिखियो आ तो उन जा अमाल नामा गरा थी वेंदा। याद रखो मुसलमानो उन वक़्त मु मानू तो दो सही तमा केर आयो हेड़े वक़्त में तमा मुसा भलाई कया जहन्नम वारी बाह का बचाए करे जन्नतुल फिरदौस में तमाजे काजुम के टिकट वठी दिनी आ वो तो दो तू न तो मुझ पाक नबी इमामुल अंबिया फरमाइंदा न तो मुके सुनानी था मां तू जो आखिरी नबी इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया जो मुझे मथा तो दुरूद शरीफ पढ़ियो वो मां सांडे रखियो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे कनाता दूर दराज खान मुझे मथा दुरूद शरीफ पढ़ंदो मलाइक सगोरा मुझे मथा दुरूद तवाजो खणीदा निजे करे मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी हदीस में फरमायो ए मोजा साबियो तहां मजा जे को भी मुझे रोजे रसूल जे मथा सलातो सलाम पढ़ंदो आ मां मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुंदो भी हाथ जी सा जवाब दीदो आजाद को इंशाअल्लाह बियो न त डेली भला सुबह जो 10 मरतबा दुरूद शरीफ पढ़ो अति अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल्लज़ीना युज़ूनल्लाह व रसूलहू लअनहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरह जिन मानुन अल्लाह के इज़ायो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इज़ायो लअनहुमुल्लाह फिद दुनिया वल आखिरह इन मानू जे मथा लानत है दुनिया में भी आखिरत में भी उदो मुसलमानों कलमे वारो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त बनी आदम मुखे घट वथो गालाए तहां के हाओ किया बनी आदम तो पियो चवे ज़मानो खराब थियो आ सही ज़मानो खराब थियो आ यो कोन तो सोचे असा खराब थियो हालांकि अल्लाह तबारक व तआला फरमायो यूलिजुल लैल फिल नहार व यूलिजुन नहार फिल लैल रात दिए के मटा सटा मां खुदा कदो हा ज़मानो फेर गिर जेको थींदो आ रात दी असा थींदो आ अल्लाह तबारक व तआला फरमायो मानू चवंदा आहिनि त ज़मानो खराब थी वेंदो आ हालांकि ज़माने जी फेर घेर मां कंदो आजाद करे इंशाअल्लाह ज़मानो खराब न चवंदासीं असां खराब थियूं जीअं सिज सुबुह जो उभरे पियो शाम जो लहे थो जीअं सिज जेका सो चंड अॻ में उभरे पियो कई हज़ार साल जॾहिं खां अल्लाह पैदा फरमायो तीअं अॼु ताईं हले थो पियो वरी चवंदा ज़मानो खराब अल्लाह से फरमायो कुल्लु फी फलकी यसबहून कुल्लु फी फलकी यसबहून सिज ऐं चंड पंहिंजे मदार में हलन था पिया ॿुधो मुसलमानो कलमे वारो अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल्लज़ीना युज़ूनल्लाह व रसूलहू लअनहुमुल्लाह जेके पाक नबी इमामुल अंबिया के रंजाइण था पिया याद रखो मुसलमानो अॼुकल्ह जे कना असां तव्हां इमामुल अंबिया जे दीन जे मथां टोके ठठो लखण होया के मुस्तफा से के रंजाइण था हिकड़ो शख्स सॼे हथ दा मानी पियो खबे हथ दा मानी पियो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता गुज़र कयो उन शख्स के चयो अदा सॼे हथ सां मानी खा उन मुतकबराना अंदाज़ में चयो हाणे मुंहिंजी बेइज्जती आ जो मां चवां त ठीकु आहे सॼे हथ सां तो खावां खबे हथ सां नथो खावां हाणे भल पर हुन चयो त मां खबे हथ सां सॼे हथ सां खाई नथो सघां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा खाई भी न सघां जिंदगी भर उन जो सॼो हथ वात दे करे कोन
अज ॾिसूं था मुस्तफ़ा साईं जे सुन्नत जे तरीक़ो सां छॾे ॾिनो खाधो खाइबो बी खाइबो खबे हथ सां खाइबो हालांकि अल्लाह तबारक व तआला फरमायो या कुलूना कमा तकुलुल अनआम या कुलूना कमा तकुलुल अनआम जानवरन वांगुरु खाधो खाइण पिया ओ मुसलमानो कलमे वारो असां तव्हांजो सोनो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो असां के सिखाए विया ए मुंहिंजा उम्मतियो जॾहिं बि अव्हां खाधो खाओ हथ धोई करे पर बिगेड़ उगण जे पंहिंजे पासे खां खाधो बिस्मिल्लाह पढ़ी करे खाधो खाओ पर जॾहिं बि बिस्मिल्लाह विसरी वञे मां मुहम्मदुर रसूलुल्लाह जो तरीक़ो थव विच में हीअ दुआ पढ़ंदा कयो बिस्मिल्लाह अव्वलहु व आखिरहु वरी जॾहिं खाधो ख़त्म थी वञे अल्लाह जे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आखिर में दुआ पढ़ंदा कयो अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतअमना व सक़ाना व जअलना मिनल मुस्लिमीन पर जेकॾहिं तव्हांखे पानी जी ज़रूरत है त विच में पानी पींदा को या पहिरियों पानी पींदा अॼु असां आखिर में पानी पी पोइ चई हल निमाज़ ते सही साह कोन्हे छा थो वञे वरी पोइ सही मादे जी तकलीफ़ आहे सुन्नतुनि ते हलंदा त इंशाअल्लाह काई तकलीफ़ कान थिए त मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नल लज़ीना युज़ूनल्लाह व रसूलहु लानहुमुल्लाहु फिद दुनिया वल आखिरा अॼु ॾिसूं था हर तरीक़ो बताड़ा पोइ साईं को तो चए जिन घर करे विया आहिनि को तो चए मुंहिंजा वॾा मसइला आहिनि साईं फरमायो जेके दुआऊं तव्हांखे मसइलूं सिखाए वञनि उहे तव्हां अपनायो इंशाअल्लाह काई विसवसो तव्हांखे न थींदी हा तव्हांखे हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो बि सुन्नतुनि जे हिन में त साईं फरमायो त जॾहिं तव्हां पाणी पियो त गिलास खे ॾिसो त पोइ वरी उन में टे सायूं खणो पहिरीं साई बिस्मिल्लाह ॿी साई सुभान अल्लाह टी साई अल्हम्दुलिल्लाह पानी भी पीतोसीं टे सायूं भी खयोसीं इहो पानी आस्ता आस्ता असांजे रगुन में जज़ब थी वियो अल्लाह तबारक तआला जो हम्द भी कयोसीं मुस्तफा साईं जी सुन्नत भी जिंदा थी वई साईं फरमायो मन हया सुन्नती इंद फसाद उम्मती फलौ अजरु मियत शहीद जंहिं फसाद वारे ज़माने में मुंहिंजी सुन्नत खे जिंदा कयो उन जे लाइ 100 शहीदनि जो सवाब पानी जो गिलास पी वियो टे सायूं खयूं थई 100 शहीदनि जो सवाब भी खटी हाणे ऊंदाही में पानी के ॾिसो न पी वञूं इन में को जीत पियल हुजे नुक़सान पंहिंजो कयोसीं न ॿियो बुज़ुर्ग सगोरे इहो बाक़ाइदे सां लिखियो न त जॾहिं मस्जिद मां साईं फरमायो जॾहिं मस्जिद दाख़िल थियो पहिरियों खॿो पेर जुतीअ मां जा कढो पोइ सॼो पेर जेका जो कढी वो मस्जिद में रखो पोइ दुआ पढ़ो बिस्मिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह अल्लाहुम्मा अफ्तह ली अबवाब रहमतिक वरी जॾहिं निकिरो त पहिरियों जेका जो खॿो पेर ॿाहिरि कढी जुतीअ ते रखो पोइ वरी सॼो पेर जेका जो पायो बुज़ुर्ग फरमाए थो असां उहो मुशाहिदो कयोसीं जॾहिं साईं जन जी सुन्नत ते हलियासीं पोइ जो ॾिठोसीं त उन जुतीअ में जेका सो जीत हुयो कि विछूं या अहिड़े क़िस्म जी बला हुई जो पेर जो आयो उहो उन में चिबाड़जी मरी वियो डायरेक्ट अंदरि विझे हा त नुक़सान थी पवे था सुन्नत मदां कॾहिं बि जेका असां तव्हांखे नुक़सान कोन थींदो फ़ाइदो ई फ़ाइदो अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमायो जेकॾहिं मुखालफ़त थो करे वअद लहुम अज़ाबम मुहीना अल्लाह तबारक व तआला फरमायो जेको मुस्तफा साईं जे सुन्नत जे मथां अमल नथो करे ऐं रहंदो जेका टोके ठठोल थो पियो करे अज़ाब मुहीना उन जे लाइ अज़ाब आहे ख़ारी वारो अॻिते फरमाए अञा दरवाज़ो बंदि न आहे क्योंकि मोमिन बंदा जिन साईं जे मथां ईमान आंदो आहे उहे बि गोया के साईं जा आहिनि जेके मुस्तफा साईं जा उम्मती बणिया उहे ख़ुदा जेका जो गोया के अल्लाह तबारक व तआला जो अहल बणिया ख़ल्क़ यालुल्लाह व हब्बुल ख़ल्क़ इला मन अहसन आयाल मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मखलूक अल्लाह जो कुतुब मखलूक के बिना इज़ा इला को जे मखलूक के इज़ा व सागे नमूने सा तवा दे ला दर्दनाक अज़ाब फरमान अल्लज़ीना युज़ूनल मुमिनीना वल मुमिनात बिगैरि मक्तसबू फक़द इहतमलू
बुहतान व इस्मम मुबीना। अल्लाह तबारक व तआला फरमायो जे मोमिनन के ईज़ायो या मोमिनात के ईज़ायो। याद रखो मुसलमानो, अजो असीं तव्हां पंहिंजे महलनि जो मुतालियो कयूं, पंहिंजे शहरनि जो मुतालियो कयूं। गाली बिहारी ॾाढी घिटीअ में वरी जेकॾहिं घर आहे त उनजो ॾाको ॿाहिरि कढंदासीं, तव्हां त ॿियो अची फासे। हेॾे अल्लाह जो क़ुरान असां तव्हांखे माहौल सम्झाए थो। ए ईमान वारो ई न कंदा को मता के मुस्लमान खे तकलीफ़ न थिए। हजर अस्वद केॾो शान वारो, हर हिकिड़ो माण्हू सम्झंदो आहे त मां हिनखे चुमी ॾियां, पर मुंहिंजे साईं फरमाए यादि रखो ईअं न थिए जो हजर अस्वद ताईं पहुचंदे पहुचंदे तव्हां ॿियनि खे धिका ॾींदा वञो। जेकॾहिं भीड़ आहे त परे खां सलाम उन ते पहुचण जी काई ज़रूरत कान्हे। ताकि मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे खलीफे हजरत उमर साईं जे ज़माने में हिकिड़ो वाइज़ी हो जेको वाइज़ पियो करे। अम्मा आयशा सिद्दीका हजरत उमर साईं ना पैगाम मोकिलियो। ही वाइज़ी जेको वाइज़ थो करे इहो यको करे थो पियो, मूंखे ॾाढी तकलीफ़ थी थिए। हजरत उमर साईं पैगाम मोकिलियो। हींअर जे ॾिसंदा आहियूं सुबुह जो सैरी थी 3 बजे खां वठी टेपियूं हल ॿाहिराड़ी में आहे जिथे किथे होॾां बि लोड हलंदो, हेॾां बि लोड हलंदो, हेॾां बि लोड हलंदो। अची एॾी निंड फिटी थी वञे जंहिंजी हद न आहे। माण्हू वीचारा मलूल थी विया, आख़िर न कयूं छा। जेकॾहिं तो केरु चवंदा थो थो हलाई हाँ क़ुरान कान थो चले। हर कंहिंजा हुदूद आहिनि त ॿिए खे तकलीफ़ न पहुचे। हता के मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाक़िफ़ ॿुधायां थो। आख़िरी ॻाल्हि हुई साईं जन तहजुद ते उथंदा हा त बि आराम सां उथंदा त मतां कंहिंजी निंड ज़ान न थिए, पता कंहिंजी निंड ज़ान न थिए। पोइ हज़रत अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत उमर साईं दे पैगाम मोकिलियो। हज़रत उमर साईं उन ॾे न्यापो मोकिलियो। यादि रख अहिड़ो न कर जो हज़रत अम्मा आयशा सिद्दीका के तकलीफ़ पहुचे। हिकु दफ़ो सम्झाए थो जेकॾहिं ॿीहर हज़रत अम्मा आयशा खे तकलीफ़ पहुती त पोइ घटि न थींदी। अल्लाह तबारक व तआला फरमायो वल्लज़ीना युज़ूनल मुमिनीना वल मुमिनात बिग़ैरि मक्तसबू फ़क़द इह्तमलू बुहतान व इस्मुम मुबीना। जिन माण्हुनि मोमिनात मोमिनन मर्दन खे ईज़ायो। अॼुकल्ह जीअं ॾिसो रक्शे वञे थो, अम्मा भेड़ वञे थी, असांजो नौजवान चिताए उन्हनि निहारनि था पिया। हालांकि शान नुज़ूल इहो ई आहे उन्हनि सूरत आयत जो। उनखे तंग कयो थो वञे जेकॾहिं के शहर ॾे विया या ॿार स्कूल विया त असांजी जेका सो हता के मुंहिंजे साईं फरमायो इहा नज़र जेकी आहे शैतान जे तीरनि मथां हिकिड़ो तीर आहे। इन जे करे अल्लाह जे क़ुरान फरमायो जॾहिं बि तव्हां अहिड़ी का शइ नापसंद ॾिसो था उनखे तव्हां फौरी तौर ते पंहिंजी नज़रूं झुकायो। फ़क़द इह्तमलू बुहतान व इस्मुम मुबीना। जिन माण्हुनि मोमिनात औरतुनि खे मोमिन मर्दनि खे ईज़ायो अल्लाह तबारक तआला फरमायो ॼण उन्हनि वॾो बुहतान कयो। दुआ है अल्लाह तबारक व तआला साईं तव्हांखे मोमिनात जो ख्याल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, मोमिनन जो ख्याल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ही अल्लाह जे रसूल जे खां ईज़ा खां अल्लाह पनाह में रखे ऐं अल्लाह ही अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्मनि जे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।